नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोइन जे दड़े खां ख़बर ॾींदा हलूं त तुंहिंजे गॾे खे बकरी मारियो आहे। फतेहपुर पुलिस जे सरेआम पौरे ते तशद्दुद एहलकारनि पौरियत मोहम्मद रमज़ान कलोई ते तशद्दुद करे ॾंद भञी छॾिया आहिनि। रमजान पुलिस है वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।